अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर शेयर कंदा हलूं। रोज़ानी सिंध जी सोच अख़बार सिंध इशूज़ जे चीफ एडिटर बहादुर बेबाक सहाफ़ी एडवोकेट खलील अहमद कुरैशी मथां हरण मारण जो वाइल्ड लाइफ खाते जे बदमस्त अहलकारनि पारां सियासी चुर्च ते कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब जे सहाफ़िन ज़िला रिपोर्टर सरवर जलाल सोलंकी, सखी सरदार चारण, इमदाद खुश, कामरान कोराई, अरबाब रुस्तमानी, मंजूर चांडियो, इरफान कलोड़ो, राजा रफ़ीक पंवर, अब्दुल्ला खोखर, अब्बास विघियो जी अॻुवाणीअ में सहाफ़िन सख़्त एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। हुननि चयो त हरण त बाअसरनि मारियो आहे। जेका वीडियो ऐं ख़बर खलील अहमद कुरैशी सिंध जी सोच अख़बार ऐं सिंध इशूज़ चैनल ते हलाए ज़ालमनि खे वाखो कयो हो, उन करे कूड़ो केस संदसि मथां दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी इतलात खां मुतालबो था करियूं त हक़ सच लिखण ते सहाफ़ी खलील अहमद कुरैशी मथां दाख़िल मन घड़त केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में सहाफ़ी एहतजाजनि जो अणखुट सिलसिलो शुरू कंदा।